8 ग्रोथ परसेंटेज हूंदो 1,73,000 पॉपुलेशन थी सघे थी। ही मॉर्फोलॉजी आहे। शहर पहिरीं 2010 में एतिरो हुयो, काइंडली शहर 2013 में एतिरो थियो। 2016 में जो शहर आहे तव्हां ॾिठो त मोस्टली बाईपास खे बि क्रॉस करे चुको आहे ऐं काफ़ी होल ॾिठो त इस्लाम कोट ऐं नगर पार्क डिस्ट्रिक्ट खे असां हिन में फैसिलिटेट करे सघिजे थो। ऐं अगरि जेको हींअर मेनली फोकस आहे जेको हिन जी इस्लाम कोट जी कुझु सालनि खां ग्रोथ 4.6 हो, उनजी जेका पॉपुलेशन आहे उहा लॻभॻि 24,180 थी वेंदी, लॻभॻि 25,000 पॉपुलेशन थिए थी। अगरि असां इनखे 10 सालनि ताईं उन शहर खे फैसिलिटेट करे सघनि, देन आफ्टर डिज़ास्टर मैनेजमेंट रिपोर्ट ईंदी आहे जीअं असांजा इस्लाम कोट जे लाइ थियो आहे त लोहाणा महल इहो आहे त उते पुराणे शहर में ॿियूं आबादियूं बि आहिनि, उन्हनि खे छो इंक्लूड कोन कयो आहे। ॿियो इहो आहे त जेको सिटी सर्वे जी जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई, जेसिताईं सिटी सर्वे नथी थिए तेसिताईं तव्हां उन शहर जे वधनि खे रस्तनि खे रोडनि खे गिटियुनि खे तव्हां करे ई कोन था सघो त कीअं था प्लान करे सघो वाटर सप्लाई ड्रेनेज इवन कम्युनिकेशन जहिड़ा रस्ता आहिनि। थर्ड मुंहिंजो इहो आहे त जेके बि डिफरेंट कॉलोनीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू अची वेठा आहिनि, मिठी हुजे थोरो इस्लाम कोट जे कसरदाई में या वेझो हुई मुख़्तलिफ़ आहिनि हिकिड़ा पैकेट्स आहिनि, उन्हनि खे आइडेंटिफाई करे हिन में इंक्लूड करण खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में त हीअ अधूरो आहे। इनकम ऑफ द पीपल उनखे कीअं अटैच कयो, इहो सम्झण में असांखे आसानी थी वई। त मुंहिंजी सजेशन इहा हूंदी त थोरो टाइम हिन में हुजे त हीअ कॉपी असांखे मिली आहे, थोरो असां हुते ग़ौर वीचार करे ऐं सुठो सचे वेही करे माण्हू हाणे हिन वक़्तु बहस सां को मसइलो हल कोन थींदो। असां पंहिंजे तरीक़े सां थोरो ग़ौर वीचार करे ऐं पंहिंजे आस पास जिते रहूं था उते दोस्तनि सां सलाह मशवरा इहो त उनखां पोइ असां पंहिंजी सजेशन्स ॾेई सघूं था। उहे सजेशन में थियनि उनखां पोइ इहे शयूं मैच्योर थी सघनि थियूं। शयुनि खे दोहरायूं कोन था, जेके आस पास कॉलोनियूं नयूं जेके डेवलप थियूं आहिनि उन सभिनी खे उन में ऐड करण जी ज़रूरत आहे ऐं उहो आई होप में हूंदियूं जिते न आहिनि गैप्स उनखे फिल करण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी शइ त ॾिसो डेवलप पाण शहर त करे सघूं था, पर जेको बैराज जो सिस्टम उन में ऐं खर्च सिस्टम जे अर्बन ऐं रूरल में थोरो फ़र्क़ु आहे। उहो फ़र्क़ु इहो आहे त हिते जे अर्बन ऐं रूरल में एतिरो ख़ासि तव्हांखे डिफरेंस नज़र कोन थो अचे, इन करे कोन थो अचे त हितां जेके ॻोठ जे अंदरि जेके ॿ भाउ आहिनि या टे पुट आहिनि या पाण में सौट मासा अथनि, हुन में हिकिड़ो छोकिरो हुते रहे थो, तव्हांखे फैसिलिटीज़ काफ़ी न आहिनि, पढ़ण जूं ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ फैसिलिटीज़ न आहिनि, त पोइ या कम्युनिकेशन न आहे, फ़ोन कोन था लॻनि, रोड रस्ता न आहिनि, त पोइ हुन मां हिकिड़ी फैमिली जो वॾो माण्हू हुते शहर में रहे थो, ॿिया हुते ॻोठ में रहनि था, उहे सभिनी ॿार हुते पढ़ाइनि था, अहिड़े क़िस्म जो काफ़ी फ़र्क़ु आहे। त हिते जी डेवलपमेंट में सभिनी खां पहिरीं पाण खे शइ जेका ॾिसणी आहे उहा इहा त माण्हू जो सर्वाइवल कीअं थिए, माण्हू कीअं रही सघे। जेसीं माण्हू आबाद न थींदो तेसीं ताईं डेवलपमेंट जो को मतिलबु राणी सां डायरेक्टली सां लिंक कोन्हे, पर हुनखे कीअं लिंक चए। मसइलो तव्हांखे ॾाढी सुठी में सजेशन हुई त असां केटल पार्क या केटल फार्म अहिड़े क़िस्म जूं शयूं, त हाणे हिन में टे शयूं आहिनि असां वटि जेको माण्हू सर्वाइवल करे थो। थर जो माण्हू हिकिड़ो केटल आहे, उनजो माल मवेशी, ऐं उनखां पोइ सेकेंड ते अचे थो जेके ड्राई फ्रूट या ड्राई सब्जी जेके वेजिटेबल्स आहिनि, त उन्हनि खे मार्केटिंग कीअं कजे, कीअं सां लिंक कजे। ऐं टियों अचे थो त जेके हेल्थ फैसिलिटीज़ ऐं ॿियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि उन माण्हुनि सां कम्युनिकेशन कीअं हुजे, उन सां कीअं राब्तो। ऐं आख़िरी शइ त जेको हुनर आहे असांजे थर जो, त उहो हैंडीक्राफ्ट या हुनर जेको आहे उनखे डेवलपमेंट प्लान सां गॾु कनेक्ट कीअं करे सघिजे थो, ताकी माण्हुनि जे लाइ उहे फैसिलिटीज़ माण्हू असां वटि हींअर मूं ॾिठो पियो उन ॾींहुं त असां वटि हींअर कराची में असां 400 रुपया 300 रुपया ग्वार किलो वठूं था, ऐं हिते असां वटि माना अलाए केतिरो टननि जे हिसाब सां हींअर थर पार्क में ग्वार कचो ग्वार मौजूदु आहे, पर उनजी मार्केटिंग न आहे। माण्हू छा था कनि त उहो जेको ग्वार आहे उहो सुकी थो वञे, उनखां पोइ जो ॿिज जेको आहे उहो खपाइनि था, जंहिंजो मतिलबु तमामु घणो नुक़सानु थिए थो, लॉस थिए थो। ईअं इलाही सारियूं सब्जियूं आहिनि, मतिलबु छायूं आहिनि, वाटरमेलन पाण खे जंहिंखे चऊं था, उनजी मार्केटिंग करे सघिजे। हींअर सॼो थर भरियो पियो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उनजो ॿिज खपाइनि था माण्हू, छाई पाण मार्केटिंग न। इहो जेको विच में हिकिड़ो गैप आहे, ऐं सम्झां थो कि अर्बन जो डेवलपमेंट जेको आहे उन सां उहो जेको माण्हू जो सर्वाइवल आहे उन सां कनेक्ट कजे त इहो सॼो प्लान असांजो कामयाबु थी सघे।